अदा ही मोटरसाइकिल त अली खान जी आहे। हाँ पीरल गाड़ी भी अली खान जी आ। अली खान जो नंबर भी बंद थो मिले। मुझे लगे तो अली खान से को न को मसलो जरूर थियो आ। न पीरल न छो अदा पहिरियां या जांच करण दे। तो पेरो हिकड़े मानू जो आ, बिन जो आ, टिन जो आ, किडे तो वने। मुखे लगे तो पेरो इहो आ। एडे था वजन अच्छा ही ॾिसो ही रत जा निशान आहिनि। मालिक साईं अदा अली खान जे सिर ॾांहुं खेर कजांइ। अदा छा पिया सम्झो? अदा अली खान जे पोयां दुश्मन हुआ। मूंखे त लॻे थो त ही रत अदे अली खान जो आ। मालिक साईं मुंहिंजे भाउ जे सिर ॾांहुं खेर कजांइ। पुलिस में केस दाख़िल कराइणो पवंदो। वधीक जांच पुलिस कंदी। अच त हलूं। पुट असांजो ॻोठ तोखे कीअं लॻो? चाचा ये ॻोठ छा समूरी सिंध जन्नत जो ॾेख ॾींदी आहे, पर असांजी ज़ाती दुश्मनिन हिन जन्नत जहिड़ी धरती खे दोज़ख बणाए छॾियो आहे। सिर्फ ज़ाती दुश्मनी हुजनि त पोइ हुनजो निबेरो थी पए, पर हिते त चारों तरफ़ लुट मार लॻी पई आहे। हा सालार सही थो चई। जेको बि पावर में अचे थो न वो हिन धरती खे खाई बर्बाद थो करे, तबाह करे ऐं पंहिंजूं मिल्कियतूं वरी ॿाहिरि मुल्कनि में वञी ठाहिनि था। जिन खे हिते रहणो ई न आहे उहे सिंध जो अमन बर्बाद पिया कनि, ऐं जिन खे हिन धरतीअ ते हिते रहणो आहे घटि में घटि उहे त हिकु मुठ थी करे अमन जे लाइ सोचीनि। अदा इते सभिनि खां घणो ज़ुल्म औरतुनि जे मथां कयो वञे थो। असां औरतुनि खां असांजी मर्ज़ी बि नाहे पुछी वेंदी, न पंहिंजे इज़हार जी इजाज़त आहे। जेकॾहिं मूंखे मुंहिंजी मर्ज़ी जो घोट मिले हा न त मां हिते ईअं दरपदर न थियां, पर हिते त मर्ज़ियूं सिर्फ़ मर्दनि जूं हलंदियूं आहिनि। हे मुंहिंजी मजबूरियुनि जा गुलपरी खे ॾिनल उहे घाव आहिनि जेके हू सॼी ज़िंदगी विसारे नथी सघे, ऐं उन्हनि गुनाहनि जो कुफ़ारो अदा करण जे लाइ मां गुलपरी खे वठी हेॾी मंज़िलो तय करे हिते तव्हां वटि आयो आहियां। रब पाक जे दर दुआ आहे त हू मुंहिंजो कुफ़ारो क़बूल कंदो ऐं गुलपरी जी ज़िंदगी में ख़ुशियूं आणींदो। हासिल पूर चई थो त अली खान खे मां मारियो आहे, पर असांखे हिनमहिल ताईं का बि अहिड़ी सुध न पई आहे। बाबा साहिब इहा ई हक़ीक़त आहे, तव्हांखे असांजी ज़बान जे मथां एतबार करणो ई पवंदो। ज़बान ते एतबार कयां त कीअं कयां? न लाश जी ख़बर पए थी न ज़ख़्मी थो नज़र अचे। थी सघे थो मुराद परान करण लाइ इन ॻाल्हि खे राज़ में रखियो हुजे। इहा तुंहिंजी ॻाल्हि दिलि सां लॻी आशिम, वाह जो ॻाल्हि कई थी। हाणे मुराद प्लान कंदो, हुनखे ख़बर आहे त इहो समूरो कमु रसण वारो जो आहे, ऐं मुराद जे प्लान खां पहिरीं तव्हां वञो ऐं वञी रज़न वारनि जे ॿाहिरनि मां कंहिं हिक खे ॿाहिरि कढी लेटाए विझो। हा साईं, वो त तव्हांजा हमरा आहिनि, पोइ उन्हनि मथां तव्हां हमलो करे था वे। इन ॿिन्ही धुरनि जे विच में मूंखे दुश्मनी जी बाहि अहिड़ी त भड़काइणी आहे जो को बि हिननि जो था कराए न सघे।
जे अली खान मरी चुको आहे पोइ त पक सां इहो कम हिननि जो आहे ऐं हाणे वरी मथां जॾहिं रसन वारनि जो हमराह बनंदो त हू मुराद जे मथां शक कंदा ऐं पोइ जॾहिं रज़न ऐं मुराद हिक ॿिए जे साम्हूं हथियार सिधा करे बीठा त कंहिंजी बि कोन ॿुधंदा इन करे हाशिम तव्हांखे जेको कमु चयो आहे उहो हली कयो कमु थी वेंदो बाबा साईं बेफ़िक्र रहो सुभाणे हिकु न ॿियो राज़न जो हमरा लेटर ॾिसंदो छो त हाशिम जो धक हिकु हमरा पटी ते पूरो इहो कमु सुभाणे ई थियणु घुरिजे ॿियो बि न थिए हाशिम जितकारियूं पटियूं आदिल खे जित बाबो सॾिजे जाहिल खे जितकारियूं पटियूं आदिल खे जित बाबो सॾिजे जाहिल खे उते कहिड़ा ॾोह सवाब उन क़ौम जो आख़िर छा थींदो उन क़ौम जो आख़िर छा थींदो जित दोखा ऐं दुलाब जित दोखा ऐं दुलाब वज़ीर तो जेको कुछ भी चयो न असां इन ई माहौल में जियूं पिया न ॼाण त हिते अमन लाइ कॾहिं ईंदो ऐं आम माण्हू सुख जो साह कॾहिं खणंदो बाबा हिते जा माण्हू इन माहौल में जीअण जा आदी थी विया आहिनि जेकॾहिं उन्हनि खे अमन ऐं सुकून घुरिजे हा त उहो हक़ ऐं सच जो साथ ॾियनि हा न ॼाण थी काइरात कॾहिं ख़तमु थींदी ऐं कॾहिं अमन जो सिज भरंदो जॾहिं मुश्किलातूं हद खां वधी वेंदियूं आहिनि ऐं पोइ माण्हू पाण खे छॾाइण जे लाइ फथकंदो आहे उन वक़्तु फथकण मां कुझु कोन वरंदो जॾहिं रसा तंग थी वञनि पोइ चुरण जो बि मौक़ो न मिलंदो हीउ वक़्तु आहे हक़ ऐं सच जी जंग जोटण जो ऐं असांजी क़ौम लापरवाही जी निंड में सुती पई आहे असांजी क़ौम खे गिरोहनि में विराए पियो वियो हिकु तरफ़ मज़हबी इंता पसंदी आहे त असां में बि खोड़ सारा जुनूनी आहे जॾहिं खां वठी जाहिल जे हथ में मोबाइल आई आहे न त असांजे सिंध में इंतशार ॾींहों ॾींहुं वधंदो पियो वञे जेसीं ताईं सोशल मीडिया ताईं जाहिलनि जे टोलनि खे न हटायो वेंदो न त तेसीं ताईं असांजी सिंध में अमन कान थींदो बल्कि ॾींहों ॾींहुं इंतशार वधंदो वेंदो तव्हांखे का बि ख़बर कोन्हे असुल किसो तव्हांखे मां थो ॿुधायां मुराद जी भेण खे सोधल भॼाए वियो ऐं जेका छोकिरी रैज़न वारनि वापसि आंदी आहे न उहा ककर जी भेण अथव मुराद तव्हांखे दुश्मनी में वेढ़ाइण थो चाहे पर असांजो हुन में छा वञे हाणे जेकॾहिं मुराद में गैरत हूंदी त इन सोजल जूं जंगूं भॼंदो क़त्ल कंदुसि छो जो मुराद वारनि जी गैरत जो ॿेड़ो सॼो ॾींहुं सोटल ॿोड़ियो आहे ऐं इहा ॻाल्हि पकी आहे कहिड़े एतबार करे या न करे जल्दी ख़बर पइजी वेंदी ॿियो मिड़े ख़ैर आहे न अदा असां निशान विञाए चुका आहियूं असांखे हिते को बि निशान हथ अचण वारो न आहे इन मसइले में पुलिस असांजी का बि मदद कान कंदी ही हिकु सोचियल सम्झियल साज़िश आहे जेका असांजे ख़िलाफ़ रचाई वई आहे ऐं पुलिस खे शाहनवाज़ पले छॾियो हूंदो अदा तव्हांखे पूरी पक आहे त ही कमु राज़न वारनि जो आहे हिते असांजा राज़न वारा ऐं शाहनवाज़ खान वारा दुश्मन आहिनि उन्हनि मां कंहिं हिक जो कमु आहे जा त वरी ॿिन्ही गॾिजी असांजे ख़िलाफ़ हीअ साज़िश रची आहे ख़ुदा कंदो त अदा अली ख़ान ज़िंदा हूंदो पर मूंखे नथो लॻे मालिक साईं
अदा अली खान जी ज़िंदगीअ ॾांहुं खेर कंदो। हिकिड़ो त असां लाइ इहो मसइलो थी वियो, ॿियो त सोट सोढल असांजी भेण खे अगवा करे ईअं सम्झ त असांजे मुंहं ते दांगी मलियूं हलियो वियो आहे। हाणे तूं ई ॿुधा त असां छा कयूं? अली खान जी ॻोल्हा कयूं या वरी सोढल खे जाचूं? जेकॾहिं सौट सोढल ही कदम न खणी हा न त ही मुश्किलात असां लाइ न अचे हा। सिर्फ़ु हिन मसइले मां निकिरी वठूं। सोट सोढल खे कॾहिं बि माफ़ कोन कंदुसि। जिथे बि मिलियो उते जो उते उनखे पूरो करे छॾींदुसि। बाबा हिकु बुरी ख़बर आहे, पुलिस जे शख़्स खे राति मुक़ाबले में फुर दौरान मारियो हो उहो ॿियो को न बल्कि ज़फ़र आहे। उनजी लाश जो पोस्टमार्टम करे उनखे लावारिस ॼणाए उनखे दफ़न कयो वियो आहे। मूंखे ख़बर हुई हैदर त ये इन कमीनाइब जे हद ताईं वेंदा, पर असां ज़फ़र जी कुर्बानी रायगा वञणु कोन ॾींदासीं। असांखे आवाज़ उथारणु खपे बाबा साईं। प्रेस क्लब वाली मुज़ाहिरो करणु खपे बाबा साईं। हू बि इहो ई त चाहिनि था त असां ज़ाहिर थियो ऐं असांखे बि फोरन जी लिस्ट में शामिल कयो वञे। ऐं थी सघे थो त तव्हांजे मथां बि के कूड़ा केस दाख़िल कया हुजनि। मां अॼु ई वञी DSP सां मिलां थो, ॾिसां त सही आख़िर इहो करणु छा थो चाहे। आलू वठो, मटर वठो, पटाटा वठो, गजर वठो, सावा मिर्च वठो। कारे पुट कारे बाबा ई ॿुधे कोन थो, इहो होका थो ॾींदो अथई। भाॼी वारो होॾे वञी उते होका ॾेई वरी असांजे दर ते थो अचे। इनखे जेसि ताईं सबक़ न सेखारींदुसि न इहो कोन मुड़ंदो। पुट ईअं सम्झ त इहो पंहिंजा जासूस आहे। अचो त पोइ हलो। तूं थी त भाॼीअ वारी। ॿुधाए हिते छा जेका थो अचे? भाॼी खपाइण भाॼी। वरी भाॼी खपाइण ईंदो न न पोइ रे ॿुधाए छा करणु आयो आहे? पादर करणु आयो आहे त पादर। हिकिड़ी ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾे, जेकॾहिं ॿीहर हिन खिचीअ में आयो आहे न त मारे मारे तूं न सुॼाए छॾींदुसि आहे। अब्बा अब्बा रोज़ रोज़ असांजी खेती में ई जॻह नथी सब्जी खपाइणी। ओॾा त ॿारनि खे रोकींदा आहिनि। तूं कहिड़े क़िस्म जो वॾो आहीं? मूंखे वॾो घटि शैतान वधीक। इहा ई हक़ीक़त आहे रज़न त मुराद जो सोट सोठल मुराद जी भेण खे फॼाए निकितो आहे। इहा ॻाल्हि कमदार सॼे ॻोठ में हुलाए छॾी आहे। ॻोठ में जेका थोरी घणी इज़त बिन मुराद जी हुई उहा बि टके जी रहिजी वई अथसि। मुंहिंजो शक सोरा आना सही निकितो। हाणे मूंखे हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए, तूं छा करण वारो आहीं रज़न? सोडल खे ॻोल्हे हथु कंदासीं। सोडल सिर्फ़ु मुराद जो दुश्मन न पर असांजो बि ॾोही आहे। हुन सौट जी इज़त में हथु विधा आहे। निकाह बदल ज़ाल खे भॼायो अथसि। तव्हां छा था सोचो त असां सोडल खे माफ़ करे छॾींदासीं? सोढल जो अंजाम त हाणे मौत ई आहे। जे तव्हां खां बची वियो त मुराद खां न बची सघंदो। पर इन खां अलावा मूं हिकु ॿी ॻाल्हि बि ॿुधी आहे। ॿी कहिड़ी ॻाल्हि ॿुधी अथव? छा तव्हां मुराद जे भाउ अली खान खे मारे छॾियो आहे? अली खान? ये ॻाल्हियूं हलनि थियूं। मूं ताईं बि पहुती आहे त उन जे लाश खे तव्हां दफ़न करे छॾियो आहे ऐं हुन बदनसीब जी क़बर बि अञा मुराद खे नाहे मिली। शाहनवाज़ खान,
ये असांजे खिलाफ कूड़ियूं अफ़वाहूं कयूं उथारियूं आहिनि। रात सूबेदार साहब फोन कई देर सां चई त मुराद हिननि खिलाफ़ FIR कटाइण आयो ऐं रैज़न वारनि जा नाला ॾे पियो, पर हुन चयो त मूं हुनखे जवाबु ॾेई छॾियो त अहिड़ो तो वटि को बि सबूत न आहे जंहिंजे बुनियाद ते FIR दाख़िल थिए। चइबो त मुराद हाणे नयूं चालू खेॾणु शुरू कयूं आहे। इन करे ई रज़न चवां थो त तूं मुराद खां थोरो पर रहंदो कर। हू केॾी महिल बि तो ते हमलो करे सघे थो। मुराद खे मुंहुं ॾेई वठंदासीं। तव्हां सिर्फ़ सोडल जी जांच कयो, असां बि जांच कयूं था। पोइ जिते बि हथु आयो उते ई वञी पूरो कंदासीं। सोडल, जेकॾहिं तूं चवीं त पोइ मां वञी जांच करे अचां। ना सालार, जेकॾहिं तूं उते वेह न त सोट वारनि खे शक पइजी वेंदो ऐं मां ज़ाहिर थी पवंदुसि। यार सोडल, लाज़मी त न आहे तव्हां तुंहिंजे सोट वारनि जे साम्हूं वञा। यार सोडल, इहा ख़बर तो ते आस पास मां पइजी वेंदी त उते छा पियो थिए। फिलहाल न सालार, असांखे कुझु ॾींहं सबर करिणो पवंदो। यार सोडल, तूं त मुंहिंजो जिगर आहे। तूं मूं वटि साल रहो या सॼी ज़िंदगी, जहिड़ो मुंहिंजो हाल आहे त हे यार जो तुंहिंजे लाइ हाज़िर आहे। यार इहा तुंहिंजी भलाई आहे, बाक़ी यकीन करीन सालार, पोयां जे लाइ मां बि ॾाढो परेशान आहियां। हिकु तरफ़ सोट वारा नामाई बाबा जो घर में रहणु हराम करे छॾियो हूंदो ऐं ॿी तरफ़ रहज़न वारा। ख़बर न आहे त बाबा ऐं चाचा वारा हिन वक़्तु कहिड़े अज़ाब मां गुज़री रहिया हूंदा। छा तोखे इहो न पियो लॻे हे तूं वॾो ग़लति क़दम खणी चुको आहीं? यार जेकॾहिं मुंहिंजी सोट गुलपरी जी ज़िंदगी जो सवाल न हुजे हा न त मां ही क़दम कॾहिं बि न खणां। तूं हिन ॻाल्हि खां अणॼाण आहीं। जिथे पहिरियां मुंहिंजी सोट जो निकाह थियो हो न, हुनजी वजह बि मां ई आहियां। जेकॾहिं उहो निकाह सोट वारा पंहिंजी मर्ज़ी सां कराइनि हा त अॼु इहो क़दम मां न खणां। यार ख़ुदा कंदो तव्हांजा सभु मसइला हल थी वेंदा, वरी तव्हां ख़ैर सां वञी घर पहुचंदो। मालिक साईं का तुंहिंजी दुआ घावे, बाक़ी मूंखे त सभु रस्ता बंदि था लॻनि। हिन वक़्तु जेको माहौल जुड़जी चुको हूंदो न, उन में असांजी वापसी नामुमकिन आहे। रईस सही चए पियो मिठल, जेकॾहिं अली ख़ान मरी वियो आहे पोइ हिन जो लाश काॾे वियो? हाशिम, जिन्हनि असांजे पोयां फायर कया उन्हनि जी त असांखे जांच करणी ई हुई न, त पोइ ख़बर पवे हा त अली ख़ान जो लाश गुम करण में कंहिंजा हथ आहिनि। पर इहो त ॿुधाए मिठल, इहो कमु राज़न वारनि जो त न आहे? हाशिम, थी सघे थो त लाश राज़न वारनि गुम कयो हुजे। इन ख़ौफ़ खां त मतां उन्हनि खे खून जे केस में पुलिस गिरफ़्तार न करे। ईअं ई हूंदो मिठल, जेकर लाश मिले हा न, मुराद वारा राज़न जे मथां केस दाख़िल करनि हा ऐं उहे हथीका थी वञनि हा। मुराद वारा हिन जांच में हूंदा, पर अली ख़ान जो लाश घणो वक़्तु लिकी कोन सघंदो। मिठल, हाणे असांखे ॿिए शिकार तरफ़ हाणे वधणो पवंदो। अली ख़ान त जंग में अकेलो अची वियो, उनखे पूरो करण में का बि ॾुखियाई न थी। पर हिन वक़्तु असांखे रज़न वारनि जे ॻोठ जे तरफ़ हलणो पवंदो, उते कुझु बि थी सघे थो। तूं दुआ कर मिठल, दुआ कर राज़न वारनि जो को बि भाउ मुंहिंजे निशाने ते अची वञे। मां आहियां हाशिम, हाशिम जी हथल सां दुश्मन जा हाव पाटी पवंदा। त पोइ अॼु हाशिम ॾिसूं था त तुंहिंजे धक में बि केतिरो असरु आहे। अदा ईअं ॻोल्हण सां असां अली ख़ान खे कॾहिं बि हथु कोन करे सघंदासीं। किथे को निशान ई नज़र कोन थो अचे। पीरल, अली ख़ान खे ॻोल्हण लाइ असांखे ॿियो तरीक़ो इस्तेमालु करणो पवंदो। उन लाइ छा सोचियो अथव अदा? रज़न जे कंहिं भाउ या सोट खे अगवा करणो पवंदो, पोइ असां अली ख़ान ताईं पहुची सघंदासीं। पीरल, मुश्किल ज़रूर आहे पर नामुमकिन आहे। हली अॼु राति हुननि जे ॻोठ जी घिटीअ में बीहंदासीं, पोइ जेकॾहिं को घर खां ॿाहिरि निकिरंदो या वरी ओताक खां घर वञण जी कई
तो उनखे खंबे गिले हिते खणी ईंदासीं। डीएसपी साहब जेकॾहिं तव्हां मूंसां दुश्मनी आहे या मां तव्हांखे पसंदि न आहियां त पोइ मूंखे रस्ते तां हटाए छॾियो। बाक़ी आम मज़लूम माण्हू खे मारण सां तव्हां छा ज़ाहिर करणु चाहियो था? मंसूर खान, असांजी आम माण्हू सां का बि दुश्मनी न हूंदी। असांजी दुश्मनी उन्ही सां हूंदी आहे जेको कानून खे हथ में खणंदो आहे। अॼु ॾींहुं ताईं कंहिं बि तव्हां वॾे मुजरिम खे सज़ा ॾियण में कामयाबु आहियो न, पर तव्हांजी इन कानून जी चक्की में सदाईं मज़लूम माण्हू पीड़िया विया आहिनि। डिजो उन ॾींहं खां जंहिं तव्हां खां पुछाणो कयो वेंदो। तव्हांजी कावड़ हक़ बजाए मंसूर खान, पर दुआ कयो त तव्हांजे हमराह जे ॾोहनि जा छंडा असां तव्हां मथां न आहिनि उछलाया। न त न हमराह खे राइण ऐं सपोर्ट करण जे इल्ज़ाम में तव्हां खां पुछाणो करे सघिजे पियो। मां बि उन ॾींहं जे इंतज़ार में आहियां डीएसपी साहब, जंहिं ॾींहुं तव्हां मूंखे गिरफ़्तार करे हली कानून जे कटहरे में बीहारियो त पोइ हिक ॿिए जा ॾोह सवाब ॻणण में मज़ो ईंदो। पोइ ख़बर पवंदी त कानून जो मुहाफ़िज़ केरु आहे ऐं रिड जे वेस में लिखियल बगर केरु आहे। मंसूर खान, तव्हांजी इहा ई हठ धर्मी तव्हांखे ई मुसीबत में विझंदी। मां तव्हांखे इहा सलाह ॾींदुसि त तव्हां कानून जे मुहाफ़िज़ खां थोरा पासीरा रहो, न त हिकु ॾींहुं तव्हांजो बि उहो ई अंजाम थींदो जेको ज़फ़र जो थी चुको आहे। ज़फ़र जो अंजाम मां ॾिसी चुको आहियां डीएसपी साहब। तव्हां इहो न सम्झो त मां ख़ामोश वेही रहंदुसि। मूंखे जेल बि पक्का सबूत हथ आया न त कोर्ट में तव्हांजे मथां केस दाख़िल ज़रूरु कंदुसि। केॾो न भुलियल आहे, अॼु ताईं कहिड़े ऑफिसर खे सज़ा आई आहे जो मूंखे सज़ा ॾियारींदो? मां ऐं सौट मंसूर खान तरफ़ वञूं था। तव्हां ॿई हेॾे होॾे रुलण न वञिजो। ॿुधण में आयो आहे त मुराद वारे भाउ अली खान खे को मारे लाश गुम करे वियो आहे। हू होश में ई न आहिनि हाणे। इहो सॼो ड्रामो आहे अदा। जेकॾहिं अली खान मरे हा त हुनजी ख़बर असांखे न पवे हा। इहे अजाया ड्रामा करे असांखे ख़ौफ़ज़दा नथा करे सघनि। अजायो ड्रामो हुजे या हक़ीक़त, पर असांखे पंहिंजो ख़्यालु रखिणो ई पवंदो। तूं हिननि खे केतिरो बि सम्झाईंदे न, पर ही उहो कंदा जेको हिननि जी दिलि चाहींदी। पोइ पिया ई रस्ते ते हूंदा, खणण वारो बि हिननि खे केरु न हूंदो। अदा जेको बि थियो हुनखे असां मुंहुं ॾेई वठंदासीं। तव्हां बसि ख़्याल सां वञिजो। निकिरण जी कर सोट ही ॼाणनि हिननि जो कमु ॼाणे। हिकु त ॿाहिरि न वञिजो, जेकॾहिं वञूं न त पूरे बंदोबस्त सां वञिजो। इन ॻाल्हि खे मज़ाक बि न सम्झो। मां गाॾी कढां थो, तव्हां अचो त हलो। अदा मुराद वारा ई ड्रामो छो पिया कनि? अञा अलाए केतिरा ड्रामा कंदा। तव्हां पंहिंजो ख़्यालु कयो। ठीकु आहे, मां हलां थो। इहा जांच करणी पवंदी। अदा केरु आहे जेको असांखे हिन जी पकी जांच करे ॾे? थारा इहा ख़बर असांखे मीर शाहनवाज़ जो उताक ते पवंदी। सबुर कर, पहिरियों अदा वारा निकिरी वञनि, पोइ पाण इन तरफ़ निकिरी था हलूं। मां ॿाहिरियां किथे में आहियां। ख़बरदार जो तव्हां ॿिन्हिनि मां कंहिं दर ते बि जाती पाती आहे ऐं इहो पियो सम्झो त मलूक शान वियो आहे। अम्मा, तुंहिंजे भाउ जे क्रोध खां त बची वेंदासीं, पर जेसी ताईं हे मोह न मरंदो न तेसी ताईं असांजी जान कोन फिटंदी। बाबे जे लाइ वॾी ज़िंदगी जूं दुआऊं घुर मां, बाक़ी इहा दुआ कर त मुंहिंजी ज़िंदगी खुटी वञे। ही जेतिरो वक़्तु जीअरो हूंदो न ओतिरो किने ई कंदो। मालिक साईं हिनखे पंहिंजो करे त असां मथां ॾमर लहे। हाणे ही मुसीबतूं मुंहिंजे मथां वञणियूं न आहिनि मां, बाक़ी ज़िंदगी ने अज़ाब में गुज़ारणी पवंदी। धीअ, मालिक साईं कंदो त तोखे हितां तमामु जल्द वठी वेंदा ऐं तोखे उहे सभु ख़ुशियूं मिलंदियूं जेके तोखे घुरिजनि। जिथे बि हूंदियूं सीना मां, इन ई अज़ाब में ज़िंदगी गुज़ारणी आहे। न ख़ुशी हुते आहे न ख़ुशी हिते आहे। अम्मा, तूं हितां खां उते ख़ुशि गुज़ारींदीअ। खणी जो हो असांजा दुश्मन आहिनि, पर हुननि में अञा इंसानियत बाक़ी आहे। पर असांजा मर्द त हैवान बणिजी विया आहिनि, सिर्फ़ु पंहिंजे मतिलब लाइ जीअनि पिया ऐं औरतुनि जो हुननि वटि को बि क़दुरु कोन्हे को। जंहिंखे मां चाहियो, जंहिंसां मां शादी करण पई चाहियां ऐं जंहिंजे करे ही मुसीबतूं आयूं, उहो त हाणे मिलणो ई न आहे। पोइ हाणे ख़ुशियूं मिलनि या ॾुख, कहिड़ो फ़र्क़ु थो पए? सोप सीरियल डोला हाणे तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में।
विज़िट करियो असांजो यूट्यूब चैनल सिंध TV HD ड्रामा।